मिसाली आबादगार। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। सुभान अल्लाह। आबादगार भाइरो, जीअं त असांजे ज़रात खाते एग्रीकल्चर एक्सटेंशन सिंध जे सहकार सां अॼु मां तव्हांजी ख़िदमत में वरी हाज़िर थियो आहियां। असांजो प्रोग्राम मिसाली आबादगार थींदो आहे। उन हवाले सां अॼु असां मौजूदु आहियूं साईं मोहम्मद शाह जी ज़मीन ते। संदन फर्ज़ंद बि गॾु आहिनि, सैयद मोहम्मद अली शाह। संदन ज़मीन जेका आहे हिते देह अकरो ज़िले जामशोरो में मौजूदु। मां आहियां तव्हांजो पुराणो दोस्त, पुराणो ख़ादिम डॉक्टर तौक़ीर अहमद शेख, ऐं मां पाण डिप्टी डायरेक्टर एग्रीकल्चर एक्सटेंशन में कमु करे रहियो आहियां। हाणे हिन प्रोग्राम में जीअं त असां मिसाली आबादगारनि खे खणूं था, ख़ासि तौर ते जेके जिदत पसंदि आहिनि ऐं पंहिंजे ऑनेस्टीअ सां ऐं पंहिंजो ईमानदारीअ सां ज़रात खे सुठे नमूने टाइम ॾेई रहिया आहिनि। त अॼु जो जेको असांजो मौज़ू आहे उहो आहे नामियाती ज़रात, यानी ऑर्गेनिक फार्मिंग। जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो त हिन वक़्तु असां साईं जिन जी बनीअ ते मौजूदु आहियूं, ऐं असांजे हिन बैकग्राउंड में या पोइ हिते तव्हां ॾिसी सघो था धाणनि जो फ़सुलु आहे। हिकिड़ो हींअर गुलबाट ते आहे, तमामु सुहिणो हिकिड़ो मंज़रु आहे, ऐं पुरफ़िज़ा हिकिड़ो मक़ाम आहे। ॿिया बि हिते फ़सुल माशाल्लाह मौजूदु आहिनि। कणिक आहे, बबूर जी हुड़ियूं लॻल आहिनि, निमनि जी हुड़ियूं लॻल आहिनि, निम लॻल आहे, ॿिया एग्रो फॉरेस्ट्री बि हिते नज़र अची रही आहे। त शाह साहब, तव्हांखे आउं पंहिंजे प्रोग्राम में भलीकार चवां थो। थैंक यू वेरी मच साईं, वॾी महिरबानी तव्हीं आया हुआ मूं वटि, भला कुर्ब तव्हांजा, वॾी महिरबानी। शाह साहब, ऑर्गेनिक फार्मिंग या नामियाती ज़रात जे हवाले सां तव्हांखे असां अर्ज़ु कंदासीं त तव्हां उन बारे में पंहिंजा ख़्याल विचारियो, महिरबानी। हाँ साईं, नामियाती ज़रात यानी ऑर्गेनिक फार्मिंग। सही, ऑर्गेनिक फार्मिंग जेका आहे उहा मुंहिंजे हिसाब सां हर ज़मीदार लाइ हींअर ज़रूरी आहे। जेका असांजो माहौल तबाह थी चुको आहे, असां वटि पखी पखण मरी चुका आहिनि, इहे तव्हांजे दवाउनि जे स्प्रे सां या केमिकल सां। वरी हर शइ जेको पाण खाऊं पिया वठी बाज़ार मां, चाहे उहो कणिक हुजे, चांवर हुजनि या भाॼियूं हुजनि, उहे सभु उन केमिकल में पोखियल आहिनि ऐं उन्हनि ते ख़तरनाक क़िस्म जा पेस्टिसाइड बि लॻल हूंदा आहिनि। त तव्हीं ॾिसो पिया त पुठियनि 20-30 सालनि खां वठी बीमारियूं कीअं वधी वियूं आहिनि। यंगस्टर्स जेके आहिनि उन्हनि खे हार्ट अटैक थियनि पिया, हर ॿिए माण्हू खे अल्सर आहे, कैंसर वधी वियो आहे। ठीकु आहे साईं, त इहे सभु कॉन्सेप्ट आहिनि। उन्हनि कॉन्सेप्ट्स खे वठी मुंहिंजी दिलि कई त आउं नेचर ॾांहुं वापसि अचां, त मूं इहा कोशिशि शुरू कई त ऑर्गेनिक फार्मिंग हिते शुरू करियां। त मूं उन लाइ सभिनि खां पहिरीं वर्मी कंपोस्ट ठाहियो पंहिंजो पाण, ताकी आउं यूरिया खे ऐं DAP खे इन शयुनि खे रिप्लेस करे सघां। ऑब्वियसली आई नीड द यील्ड ऑल्सो। त उन हिसाब सां इहो ऑर्गेनिक फार्मिंग शुरू कयमि। जॾहिं इहो ऑर्गेनिक फार्मिंग ख़बर शुरू कयमि त उन खां पोइ हिकु वॾे में वॾो ॿियो फ़ाइदो मूंखे नज़र आयो त असांजी इन्वेस्टमेंट जेका आहे हिकु आम फार्मर जी, उहा डिक्रीज़ थी वई। न त तव्हीं ॾिसो पिया त जेके बि इनपुट्स आहिनि जेके असीं ज़मीन में विझूं था, उनजो हर महीने ॿिए महीननि जो रेट प्राइस इलाही हाई पियो थियनि। ऐं जॾहिं फ़सुलु लहे थो त ज़मीदार खे या हारी खे पैसो ई कोन थो मिले, रेट ई नथो मिले। इवन असां वटि त एॾी मोनोपली आहे त जेकॾहिं को रेट फिक्स थी वियो आहे फ्रॉम द गवर्नमेंट, उहो मार्केट में न पियो मिले। पर असांजी इन्वेस्टमेंट इलाही महांगी थी वई। त वैन वी विल स्टार्ट, पाण जॾहिं और सभु जा सभु ऑर्गेनिक पोखणु शुरू कंदासूं त हर माण्हू जी जेका आहे इन्वेस्टमेंट बि घटि थी वेंदी, उन जी इनकम में वॾो फ़र्क़ु पए थो। ऐं सभिनि खां बहितरीनु त इहा त चाहे इंसान हुजे या हर जानदार शइ हुजे, उन लाइ हिकिड़ो माहौल थो ठहे, केमिकल फ्री माहौल थो ठहे। यानी अव्हां चवण जो मक़सदु इहो आहे को पंहिंजे माहौल खे ख़राबु करण में असां इंसाननि जो बि अहम किरदारु रहियो आहे। इंसाननि जो ई आहे, ऐं यकीनन पेस्टिसाइड या फर्टिलाइज़र जेके सिंथेटिक आहिनि या केमिकल्स जा जेको ज़हरनि जो इस्तेमालु आहे, उन न रुगो असांजे इंसानी ज़िंदगीअ खे, बल्कि जेका जंगली जीवत आहे, पखी आहिनि या ॿियूं जेके चरंद परंद आहिनि, उन्हनि जी ज़िंदगियुनि खे बि मुतासिर कयो आहे 100%। ऐं उन सां गॾोगॾु जीअं तव्हां फरमायो त फ़ी एकड़ जेका इन्वेस्टमेंट आहे, जेको ख़र्चु आहे, उहो बि इन सां घटिजे थो, इलाही घटिजे थो, तमामु घणो इलाही घटिजे थो। माने 1/4 वञी ख़र्चु बचंदो तव्हांजो। त 25% 100% में 25% ते तव्हांजी इन्वेस्टमेंट अची वेंदी साईं।
अॼुकल्ह वीट लॻाइण लाइ हिकिड़े आम माण्हू खे मिनिमम 60,000 रुपया खपनि पर एकड़। पर जॾहिं महिल हू ऑर्गेनिक पोखींदो त हुनजो ख़र्चु 15,000 रुपया थींदो। इहो वॾो डिफरेंस आहे। शुरू में तव्हांजी ज़मीनूं जेके आहिनि उहे जेके केमिकल जो आदी थी चुकियूं आहिनि, त शुरू में पहिरियों साल इहो सोचे वठिजो त पहिरें साल तव्हां उहा यील्ड न खणी सघंदा जेसि ताईं तव्हांजी ज़मीन में उहे मिनरल्स वापसि जनरेट न थींदा ऑर्गेनिक मैटर जे करे। पर हिकिड़ो साल तव्हांखे थोरी यील्ड में तकलीफ़ खणणी पवंदी, पर उनखां पोइ सॼी ज़िंदगी थी इंजॉय कंदा इंशाल्लाह। साईं छा था सम्झो त जेकॾहिं असांजा आबादगार भाइर ऑर्गेनिक ते यानी नामियाती ज़रात ते अचनि त जीअं त असां वटि मार्केट जो सिस्टम एतिरो मुनासिब न आहे, त छा उन्हनि खे उहो अघु मार्केट में मिले थो? छा अव्हां सम्झो था त वाक़ई जेकॾहिं उहो ऑर्गेनिक फार्मिंग या नामियाती ज़रात ते अचनि त उन्हनि खे उन्हनि जो रिटर्न या उन्हनि खे उनजो मुल्ह सही नमूने मिली सघंदो या न? इहो हिकिड़ो असां एज़ अ जनरल पंहिंजे मुल्क में या पंहिंजे सूबे में जेका आहे न, इहो थोरो डिफिकल्ट आहे त हर आम माण्हू खे ऑर्गेनिक जो रेट मिले। ऑर्गेनिक जो रेट आम फसल खां 6 टाइम्स वधीक हूंदो आहे। अच्छा, उहो वधीक हूंदो आहे, 6 टाइम्स महांगो आहे उहा शइ तव्हांजी प्रोडक्ट। पर पाण वटि हींअर ॾाढो ॾुखियो आहे त उहो रेट वठणु। हा, एज़ अ सम्झो पर्टिकुलर माण्हू आहिनि जिन खे ख़बर आहे त यू आर ग्रोइंग ऑर्गेनिक, उहे तव्हां वटि ईंदा, उहे तव्हांखे डबल रेट ज़रूरु ॾींदा। पर ओपन मार्केट में अचण में थोरो तकलीफ़ आहे ऐं उन में गवर्नमेंट खे खपे त असांजो साथ ॾिए ऐं असांखे एप्रिशिएट करे, जीअं ॿियनि मुल्कनि में गवर्नमेंट ऐं उन जा डिपार्टमेंट्स उनखे एप्रिशिएट कनि था ऐं जेके ऑर्गेनिक ग्रोअर आहिनि त उन्हनि खे अची रिवॉर्ड कनि था ऐं चवनि था त बाबा हीअ इन्वेस्टमेंट वठो, ॿिए खे बि ऑर्गेनिक ते आणियो। यानी ईअं खणी चइजे साईं त प्रॉपर हिकिड़ो ऑर्गेनिक फार्मिंग जे लाइ हिकिड़ो मरबूत ऐं जामे हिकिड़ो निज़ाम ठाहियो वञे, न रुगो सूबाई सतह ते बल्कि मुल्की सतह ते, त जीअं हू असांजा आबादगार भाइर जॾहिं पंहिंजी प्रोडक्ट फाइनल प्रोडक्ट एग्रीकल्चर प्रोडक्शन उहा खणी अची मार्केट में पहुचनि त उन्हनि खे उनजो सही रिटर्न मिली। अदरवाइज़ ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई जेकॾहिं न थींदी त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे पोइ हिते हटंदा। इन विच में सर हिकिड़ो ॿियो अर्ज़ु कंदुसि, जेकॾहिं असां वटि असांजे सूबनि में मुल्क में हज़ारी वर्ल्ड बैंक जा प्रोजेक्ट्स ईंदा आहिनि जेके एग्रीकल्चर सां रिलेटेड हूंदा आहिनि ऐं इलाही जाइन ते त हर प्रोजेक्ट में फार्मर फील्ड स्कूल्स बि हलाए वञिबा आहिनि। पर अॼु ताईं मूं इहो कोन ॾिठो त कंहिं बि फार्मर फील्ड स्कूल में को बि ऑर्गेनिक ते का स्टडी हुजे। हर ईंदड़ साल में हर फार्मर फील्ड स्कूल में वधि उनजो माने वधंदो वेंदो आहे रेशियो सिंथेटिक फर्टिलाइज़र्स जो। त मुंहिंजी इहा ख़्वाहिश आहे ऐं मुंहिंजी गुज़ारिश बि आहे तव्हां जहिड़े इदारनि सां त इन ॻाल्हि खे अॻियां ताईं पहुचायो त हाणे को अहिड़ो प्रोजेक्ट बचे असां वटि, भले नंढिड़ो ई हुजे, पोइ जो वर्ल्ड बैंक जो या सरकारी, जेको असांखे ऑर्गेनिक ॾांहुं आणे, जेको असांखे नेचर ॾांहुं आणे। साईं एक्चुअली असांजो फार्मर राइट नाउ हिन पोज़ीशन में न आहे त असां पेस्टिसाइड या ज़रई ज़हर यकदमि एलिमिनेट यानी ख़तमु करे छॾियूं। इहा हिकिड़ी ज़मीनी हक़ाइक़ जे जी माना हिकिड़ी सूरत हाल आहे, यकदमि असां एलिमिनेट नथा करे सघूं। इंशाल्लाह फ्यूचर में इहो ई असांजो प्रोग्राम आहे त जेके ज़रई ज़हर आहिनि या पंहिंजो जेके सिंथेटिक केमिकल्स फर्टिलाइज़र्स वग़ैरह आहिनि त इन्हनि मां असां पंहिंजी जान छॾाए वञूं। छो जो जेके तरक़ी याफ़्ता ममालिक आहिनि तव्हां ॿुधंदा उहे हिन मां जान छॾाए विया, असांजे मथे खणी विया आहिनि, असांजे मथे। सो अलाह ख़ैर कंदो इंशाल्लाह। बाक़ी अवां फार्मर फील्ड स्कूल जो जेसि ताईं ज़िक्र कयो त फार्मर फील्ड स्कूल में इहा ई तरबियत या सिख्या ॾिनी वेंदी हुई त घटि में घटि इस्तेमालु कजे ज़रई ज़हरनि जो ऐं केमिकल फर्टिलाइज़र जो। त उन में तव्हां बि शायदि इन प्रोसेस मां ज़रूरु गुज़रिया हूंदा त तव्हां ॾिठो हूंदो हिकिड़ो डेमोस्ट्रेशन प्लॉट लॻायो वेंदो जंहिंमें हारी जो प्लॉट बि हूंदो ऐं डेमोस्ट्रेशन प्लॉट बि। पोइ असां उनखे उहो नताइज भेटे ॾेखारींदासीं ऐं फाइनली अलहमदुलिल्लाह असांजे डेमोस्ट्रेशन प्लॉट जी कारकर्दगी बहितर हूंदी। पर साईं माफ़ु कजो कता कलामी त इन्हनि साॻे डेमो प्लॉट्स में जेके FFS में हलंदा आहिनि उन्हनि में आम ज़मींदार खां वधीक सिंथेटिक फर्टिलाइज़र उनमें विधो वञिबो आहे, उनजो एक्सपेंडिचर वधीक हूंदो आहे। इन करे जेको बि प्रोजेक्ट FFS हलाए थो त उहो उन 1 एकड़ जो या 2 एकड़नि जो उहो उनखे पे कंदो आहे फार्मर खे, अदरवाइज़ फार्मर कांट अफोर्ड दैट। ठीकु आहे न। हिकिड़ो हींअर पुराणो सिस्टम सिंध में हले पियो, कणिक पोखी त हिकिड़ी कारे भाण जी माने जेकी पाण DAP चऊं, पर उहा बोरी एकड़ में विझबी तर में, पोइ 3 यूरिया ॾिबा। इहो कोई हिते हले पियो सिस्टम, ट्रेंड आहे, जनरल ट्रेंड। हा, फार्मर फील्ड स्कूल वारा चवनि था त हिकिड़ी बोरी DAP जी ॾियो, हिकिड़ी SOP जी ॾियो, हिकिड़ी बोरी यूरिया जी हुन सां मिलाए उहा तर में ॾियो।
और मैंने एक्सपेंडिचर वधाए छॾियोसीं न जी ऐं केमिकल बि वधाए छॾियोसीं। जेकॾहिं असांखे पोटाश ॾियणो आहे त असीं SOP छो वॾियूं? असीं जेके जेतिरा बि केले जा ज़मींदार आहिनि उहे पंहिंजे फसलुनि खे छान कंदा आहिनि, जेॾीमहिल उन जा पन गॾु करे उनखे कुतर कराए पंहिंजी ज़मीन छटाए छॾियूं, छो न था छॾायूं? दैट इज़ द बेस्ट पोटाश ऑफ द वर्ल्ड, SOP खां बि वधीक। त असांखे अहिड़ा फार्मर फील्ड स्कूल ॾियो जिते इहो ऑर्गेनिक माण्हू खे आहिस्ते आहिस्ते हिकु प्लॉट कराईंदा, उन ख़ुशि थींदा, सम्झ में ईंदो, वधंदा। इन हवाले सां साईं नामियाती ज़रात में जीअं अवां हींअर मिसाल ॾिनो त जेके कख पन थियनि था केले जा या उन जा थुड़, उहो बि जेकॾहिं अप्लाई कजे त उन सां बि पोटाश जी कंहिं हद ताईं कमी पूरी कंहिं हद ताईं न, वॾी हद ताईं, वॾी हद ताईं। त छा अहिड़ा ॿिया बि तरीक़ा अवां हिते ख़ासि तौर ते अपनाया आहिनि जेके उन जे बारे में जेकॾहिं तव्हां असांजे आबादगार भाइरनि सां शेयर कयो पंहिंजो तजुर्बो? सही, उहो असां हिते कंपोस्ट पाण ठाहिणु शुरू कयोसीं। असां हिते पाण कंपोस्ट ठाहिणु शुरू कयोसीं, जंहिंमें असां ट्रेंचिस जेके खोटिया आहिनि उन में लेयर बाय लेयर उन्हनि ट्रेंचिस में असीं इहे सभु शयूं विझंदा आहियूं, जंहिंमें माल जो भाण मेन इंग्रीडियंट हूंदो आहे। त उन में तर में माल जो भाण, वरी हिकिड़ी लेयर केले पन जी, वरी माल जो भाण, वरी एग शेल्स बेदनि जूं खलूं उन्हनि जी, वरी सड़ियल सब्जियूं फ्रूट, ईअं लेयर बाय लेयर। इवन वाढनि वटि जेको काठ जो बूरो हूंदो आहे उनजी लेयर, ऐश फुलियार जी लेयर। बिल्कुलु। पोइ जॾहिं उहो कंपोस्ट तयारु थींदो आहे त उनमें अर्थवम विझबा आहिनि त उहो वर्मी कंपोस्ट थिए जी। त उहो उन में हर उहा शइ आहे जेका असांजी ज़मीन खे खपे थी, त इन करे जेको आहे उहो असां हिन ज़मीन में अप्लाई कंदा आहियूं। जेॾीमहिल असीं केमिकल खे छॾे ऐं असीं जॾहिं ऑर्गेनिक ते अचूं था त असांजी ज़मीन आदी कोन्हे, असांखे उहो हिरियल आहे केमिकल ते। त फॉर द फर्स्ट टाइम यू मस्ट अप्लाई, तव्हांखे घटि में घटि बि फर्स्ट टाइम तव्हांखे घटि में घटि बि 10 कट्टा पर एकड़ तव्हांखे अप्लाई करणा आहिनि। इहो प्रोसेस हर फसल, ॿिन्ही फसलुनि में साल जे फर्स्ट जेका तव्हांजी इम्प्लीमेंट हूंदी 10 कट्टा पर एकड़ ते हूंदा। पोइ ॿिए साल खां पोइ तव्हांजी ज़मीन उन जी आदी थी वेंदी, पोइ उनखे पाण डिक्रीज़ कंदा वेंदासूं। पोइ जीअं वेरी नॉर्मली असीं पाणी ते यूरिया बि छटींदा आहियूं न, ईअं पर बैग असीं वर्मी कंपोस्ट छटे ॾींदासूं। पर पहिरीं असांखे ज़मीन में वापसि उहे पैदा करणा आहिनि, उहे माइक्रोब्स, उहे जेके ज़मीन जो एक्चुअल केमिकल आहिनि कुदरती जेके ख़तमु थी वियूं आहिनि, उहा ताक़त वापसि ॾियणी आहे असांखे। छो जो इन सॼे अमल सां माइक्रोबियल एक्टिविटीज़ बि जेके आहिनि उहे मुतहरिक थियनि थियूं, यानी जेके खुर्दबीनी जानदार हुजा आहिनि, जेके फ़ाइदेमंद आहिनि मिटीअ जी या ज़मीन जी ज़रख़ेज़ी वधाइण लाइ, त यकीनन इहे जेके इंग्रीडियंट्स या जेके शयूं अवां ॿुधायूं कंपोस्ट या हथरादू भाण ठाहिण खां या इस्तेमालु करण खां बाद में यकीनन उन जी जेका ज़मीन जी जेका ज़रख़ेज़ी आहे उन में इज़ाफ़ो थींदो। जॾहिं हुन में इज़ाफ़ो थींदो त यकीनन असांजी फ़ी एकड़ पैदावार में बि इज़ाफ़ो थींदो। इंशाअल्लाह, बिल्कुलु। अच्छा साईं, ऑर्गेनिक फार्मिंग जे हवाले सां जेकॾहिं वधीक थोरो अॻिते हलूं, तव्हां खां इहो असां गुज़ारिश कंदासीं त असांखे ॿुधायो त जेकॾहिं ऑर्गेनिक फार्मिंग ते असांजा ॿिया आबादगार ॿाहिरि अचणु चाहिनि त हिकिड़ो त ऑलरेडी तव्हां ॿुधायो त हुननि जे लाइ हौसला अफ़ज़ाई करण जी ज़रूरत आहे, गवर्नमेंट सतह ते बि जीअं हुननि सां ताउन कयो वञे, ऐं हुननि खे जेकॾहिं अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम्स ॾिना वञनि, सब्सिडी वग़ैरह ॾिनी वञे, सब्सिडी बेसिस ते हुननि जी हेल्प कई वञे, प्रमोट कई वञे। ॿिया कहिड़ा अवां सम्झो था त कुझु असांजा अहिड़ा आबादगार ॿाहिरि आहिनि या अहिड़ी एग्ज़ाम्पल्स आहिनि, जीअं तव्हां माशाल्लाह हिकिड़ा एग्ज़ाम्पल आहियो, त छा अहिड़ा ॿिया दोस्त आबादगार ॿाहिरि बि मौजूदु आहिनि जेका इहा प्रैक्टिस करे रहिया आहिनि ऐं करे रहिया आहिनि, त केतिरो हद ताईं कामयाबु आहिनि, ऐं जेकॾहिं न्यू कमर्स नवां हिन फील्ड में नामियाती ज़रात में अचणु चाहिनि उन हवाले सां थोरो असांखे ॾिसो। सिंध में इलाही माण्हू आहिनि जेके ऑर्गेनिक फार्मिंग कनि पिया। हसन राजदीप नालो मशहूरु आहे, तव्हां ॿुधो हूंदो। हुन त हाणे मल्चिंग बि स्टार्ट करे छॾी आहे, त उन 4-4 एकड़ जा प्लॉट अहिड़े लेवल ते मल्च थियल आहिनि त ज़मीन फुट हेठि आहे, पूरो फुट मल्च थी चुको आहे। हाणे जे उहो हुनमें भाॼियूं पोखे पियो, उनजी पाड़ूं अञा सॉइल लाइ कोन थी वञनि, उहो मल्चिंग में एॾी ज़बरदस्त भाॼी थींदी आहे। ॾिसो न, जीअं मुंहिंजो ॿियो दोस्त आहे नवीद काछेलो, हुन काफ़ी टाइम खां इहो स्टार्ट कयल आहे। हाणे मंज़ूर खटियाण साहिबु आहे, सुञाणंदा हूंदा, हुनजो अंब जो बाग़ जेको आहे उन जेको वॾो पोर्शन जेको आहे उहो टोटली केमिकल फ्री आहे। उहो अंब उहो एक्सपोर्ट कंदो आहे। त इहे माण्हू त कनि पिया, पर आम माण्हू खे सम्झाइणु ॾाढो ॾुखियो आहे। शुरू में माण्हू खिलंदा त उहो, अच्छा मेन शइ सम्झाइणु इन करे ॾुखियो आहे न, त हू चवंदा त यार असीं खणूं पिया 60 मण कणिक
ही कंदासीं असांखे 30 मण मिलंदी त उन्हनि खे गवर्नमेंट सपोर्ट करे जेसि ताईं उनजी ज़मीन आदी थिए बसि इहो ई आहे। यानी उन में न रुगो नामियाती ज़रात बल्कि जीअं गुड एग्रीकल्चर प्रैक्टिसिस बि अचनि थियूं, जेके सुठियूं तरीक़ाकार आहिनि, जंहिंमें तव्हां हींअर ज़िक्र बि करे विया आहियो, हथरादू बाण आहे, कंपोस्ट मेकिंग आहे, या मल्चिंग आहे, या फसल जा वार फेर आहिनि, क्रॉप रोटेशन आहे, क्रॉप रोटेशन तमामु ज़रूरी मैन्योरिंग आहे, साए भाण जी जेके प्रैक्टिसिस आहिनि, इहे सभु अची थियूं वञनि। बिल्कुलु अचनि थियूं। प्लस इवन जेके इलाही माण्हू काफ़ी टाइम खां कंटिन्यू खिरिया पोख पिया कनि त उनखे जो खपे था उनखे खिरिया पोख ख़तमु कनि, उन ज़मीन सॼी उनजी सिलाइन थी वई आहे, कलर अची वियो अथसि, हाणे उनखे नाड़ियूं कनि, जी रेज करे नाड़ियूं कनि, कंटिन्यू खिरिया पोख ख़तमु कनि। साईं, अवां जीअं शुरूअ में ज़िक्र कयो त हिन इलाइक़े में बल्कि जनरली बि सॼे सिंध सतह ते या मुल्की सतह ते बि मौसमियाती तब्दीली जा जेके ख़तरनाक बहरान आया आहिनि असां वटि, ख़ासि तौर ते ॿोॾ जी या हैवी रेनफॉल जी सूरत में, सही जी आहे। त अवां छा था सम्झो त नामियाती ज़रात उनखे कंहिं हद ताईं जेको आहे हिन में मददगार साबित थी सघंदी मौसमियाती तब्दीली खे मुंहुं ॾियण लाइ? सही ॾिसो, मौसमियाती तब्दीली खे डायरेक्ट जेको आहे नामियाती ज़रात जेका उहो कोन बेटर कंदी, उन लाइ असांखे फॉरेस्ट लॻाइणा पवंदा, ट्री प्लांटेशन करणी पवंदी, एग्रो फॉरेस्ट, ठीकु आहे न। ॾिसो पूरी हिकु नेचर आहे, हिकिड़ो सेटअप आहे जी। अॼु खां 40 साल पहिरीं हिते ॾिसंदा, 50 साल पहिरीं ॾिसंदा त हिकु सिस्टम हो सिंध में, दरिया जे ॿई पासा तक़रीबन 8 लख एकड़ ॿेलो हो साईं। ऐं ॿेलो उन जा 2 फंक्शन हुआ, हिकिड़ो त उहो तव्हांजे माहौल खे बहितरीनु सेट पे कयो रखियो, तव्हांजो वेदर क्लाइमेट बहितरीनु सिस्टम में हो, पर उहो सैलाब जॾहिं ईंदो हो त उहो उनखे जे लाइ बि हिकिड़ो रोक हूंदो हो त जिते ॻोठनि जी आबादी आहे उते ताईं पाणी पहुचण में उनजो प्रेशर टुटी वेंदो हो त लॉस कोन थींदा हुआ, ऐं माहौल उहो बहितरीनु हूंदो हो, उनमें दुनिया भर जा पखी जानवर सभु हुआ जी। पोइ जॾहिं उहे ॿेला कटिजी विया पंहिंजा त तव्हां हिते ॾिठो हाल कहिड़ो थी वियो, दरिया में वारी पे ॾिसण में आई, इहो हाल न थिए। ट्री प्लांटेशन जेका आहे उहा ज़रूरी आहे एनवायरमेंट चेंज लाइ, ऐं हीअ जेका आहे हीअ वॾी हद ताईं एनवायरमेंट चेंज करे थो, छो त असांजे माहौल मां पेस्टिसाइड जो ज़हर ख़तमु थी वेंदो, असांजी ज़मीन में सिंथेटिक केमिकल ख़तमु थी वेंदो, असांजी ग़िज़ा जेका आहे उहा बेटर थी वेंदी, निज थी वेंदी। त ज़ाहिर बात जॾहिं इंसान जो हिकिड़ो सिस्टम ठही वियो, जानवर जो सिस्टम ठही वियो, पखी जो सिस्टम ठही वियो, त माहौल ऑटोमेटिकली पाण सेट थी वेंदो। यानी आवाज़गार भाइरो, जीअं साईं रहनुमाई असांजी फरमाई त जेको असांजो माहौल दोस्त हिकिड़ो जेके बि तरीक़ेकार आहे या ज़रात आहे, यानी जेका जटादार ज़रात आहे, जेकॾहिं असांखे उन तरीक़नि ते हलणो आहे त असांखे नामियाती ज़रात खे बि अपनाइणो पवंदो, न रुगो बल्कि मौसमियाती तब्दीली खे मुंहुं ॾियण जे लाइ तव्हां जीअं प्रैक्टिसिस करे आया एग्रो फॉरेस्ट्री, ट्री प्लांटेशन यानी वणकारी, उन ते बि ध्यानु ॾियणो पवंदो, छो जो वण बहरहाल असांजा हर लिहाज़ सां दोस्त हूंदा आहिनि, छो जो ही जंगली जीवत आहे, पखी आहिनि या जानवर आहिनि, उन्हनि जी जेका हिकिड़ो बायोलॉजिकल सिस्टम आहे, इको सिस्टम आहे, उनखे बि बहाल करण में इहो मददगार साबित थियनि था। साईं, हाणे तव्हांजा फर्ज़न तव्हां सां गॾु मौजूदु आहिनि, माशाल्लाह यंग जनरेशन आहिनि, यूथ आहिनि, तव्हां यूथ खे छा मैसेज ॾियणु चाहींदव त जेके ज़रात में ख़ासि तौर ते हिकिड़ी आम रवाजी ज़रात हली रही आहे, पर जेकॾहिं हिन खां हटी करे नामियाती ज़रात आहे या पंहिंजो एग्रो फॉरेस्ट्री ॾांहुं आहे, उन्हनि खे कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदव इन बारे में? उहो मैसेज ऑलरेडी मुंहिंजो ॾिनल आहे हिनखे, when he was in matrix since that time, तॾहिं खां वठी मूं सां गॾु वीकेंड ते हिते ईंदो, इहो सभु शइ सम्झी वियो आहे। हाणे हीउ पाण पंहिंजे दोस्तनि खे मोटिवेट कंदो आहे त यार ऑर्गेनिक ॾांहुं अचो, त मुंहिंजे लाइ इहा वरी ख़ुशी आहे। साईं मोहम्मद अली शाह, तव्हांजा हिन बारे में छा ख़्यालात आहिनि? तव्हांजा हींअर हाल में ऐं फ्यूचर में यानी मुस्तक़बिल में छा प्लान्स आहिनि? छा तव्हां बि पंहिंजे वालिद साहब जे नक्शे क़दम ते हली रहिया आहियो, ऐं कहिड़े तरीक़े सां तव्हांजो प्लान अॻियां कमु करण जो ज़रात जे हवाले सां थोरो इन बारे में तव्हां पंहिंजो ख़्यालु फरमायो? इंशाल्लाह इहो इरादो आहे, छाजे करे फैमिली बिज़नेस आहे, ऐं ऑब्वियसली जीअं इन्वायरमेंटल चेंजिस थियनि पिया सॼी दुनिया में, ग्लोबल वार्मिंग एंड एवरीथिंग, त उन जे बिहाफ ते तव्हां एग्रीकल्चर में जेतिरो सुठो आउटपुट ॾेई सघो इवन पंहिंजे कंट्री लाइ, त तव्हांजी कंट्री इज़ एन एग्रीकल्चर कंट्री विच समहाउ गेट्स द मेजर इनकम फ्रॉम एग्रीकल्चर, त हुनखे तव्हां जेतिरो प्रमोट करियो ओतिरो बहितर आहे। डेफिनेटली, यानी लॉन्ग टर्म बेसिस ते जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं, सस्टेनेबल एग्रीकल्चर जा इहे ई मेजर्स आहिनि, ऑर्गेनिक फार्मिंग बि हुनजो मेजर कंपोनेंट आहे,
न रुगो ऑर्गेनिक फार्मिंग बल्कि क्लाइमेट चेंज जा जीअं अवां ज़िक्र कयो त उन खे बि जेके क्राइसिस आहिनि डिज़ास्टर्स अची था वञनि उन्हनि खे फेस करण जे लाइ बि जेके शाह साहब तव्हांजा फादर या तव्हां हिते जेके मेजर्स अडॉप्ट करे आयो त असांजे ॿियनि आबादगार भाइरनि खे बि उहे मेथड्स या उहे तरीक़ा जेके आहिनि अपनाइण जी ज़रूरत आहे ऐं इहो ई सबबु हूंदो आहे नाज़रीन आबादगार भाइर असांजा त जेके बि सुठा ज़मींदार या सुठियूं जेके प्रैक्टिसिस आहिनि ज़रात में जंहिंजो फ़ी एकड़ पैदावार ते सुठो असरु पए न रुगो पैदावार ते असरु पए पर माहौल दोस्त तरीक़ा हुजनि त जीअं असांजो माहौल जेको ख़राबु न थिए ऐं असांजी ज़रात जेका आहे उन सां बि असां वधि में वधि नताइज वठी सघूं इन सां गॾोगॾु ॿियो को तव्हां मैसेज ॾियणु चाहियो शाह साहब मुंहिंजो मैसेज छा हूंदो त मुंहिंजो मैसेज खां वधीक इहा रिक्वेस्ट हूंदी त इदारनि खे चइजे त उहे असांखे एनवायरमेंट लाइ ऐं ऑर्गेनिक फार्मिंग लाइ जेको आहे उहो आम माण्हू खे सपोर्ट करे उहो जेसिताईं उनखे सपोर्ट कोन मिलंदी आम माण्हू मोटिवेट कोन थींदो इन लाइ त हीअं असांजो पैगाम बि पहुचायो उन्हनि इदारनि खे जिते इहे सभु प्रैक्टिसिस थियनि थियूं यकीनन शाह साहब इन ते तव्हां अॻ में बि ॿुधाए चुका आहियो बल्कि हाणे बि इंशाल्लाह असां इहो अर्ज़ु कंदासीं बल्कि हायर अथॉरिटीज़ खे बि त अॻिते हली करे यकीनन इहो सिस्टम ऑर्गेनिक फार्मिंग जो या नामियाती ज़रात जो सुठे नमूने इस्टेब्लिश करण जी ज़रूरत आहे त जंहिंसां न रुगो असांजा आबादगार ॿाहिरि फ़ी एकड़ पैदावार बि सुठी हासिलु करे ऐं उन सां गॾोगॾु असांजो जेको ही माहौल आहे जेको माहौल असांजो जेको ख़राबु थी रहियो आहे ज़रई ज़हरनि जे इस्तेमाल सां या केमिकल सां उहो बि महफ़ूज़ थी सघे त जीअं असांजो ईंदड़ नसुल बि इन तरीक़े सां महफ़ूज़ रही सघे तव्हांजी वॾी महिरबानी आबादगार भाइरो इन सां गॾोगॾु असांजो प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुतो इंशाल्लाह वरी नए प्रोग्राम सां गॾु ॿियनि मिसाली आबादगार सां तव्हां सां हाज़िर थींदासीं वॾी महिरबानी मिसाली आबादगार